पुरतशद्दद गैर रियासती अंसर रियासती सरपरस्ती में दहशतगर्दी आलमी सतह ते वॾो चैलेंज आहे। टेक्नोलॉजी ॼाण जी पखेड़ में अहम किरदार कयो आहे, पर टेक्नोलॉजी गुमराह ऐं ग़लति ॼाण जी पखेड़ हिकु अहम चैलेंज कयो आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो इस्लामाबाद में मरकला डायलॉग 2024 जी तक़रीब खे ख़िताब हुन चवणु आहे त पाकिस्तान खिते तोड़े आलमी अमुन जे लाइ पंहिंजो हक़ारी किरदारु हमेशह अदा कंदो रहंदो। दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग में असांजो अज़्म पुख्तो आहे। विजन अज़्म इस्तेहकाम नेशनल एक्शन प्लान जो हिकु अहम जुज़ आहे। विजन अज़्म इस्तेहकाम जो मक़सद दहशतगर्दी इंतहा पसंदी जो ख़ात्मो आहे। अफ़गानिस्तान मां उम्मीद आहे त हू पंहिंजी सरज़मीन इस्तेमालु न ॾींदी। असांजी गॾियल मक़सदनि में मौसमियाती तब्दीली खे मुंहुं ॾियणु, दहशतगर्दी ख़िलाफ़ जंग, आलमी सिहत जी फ़राहमी जहिड़ा अहम चैलेंजिस आहिनि। पाकिस्तान दुनिया ऐं ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ पंहिंजो अहम किरदारु अदा करे रहियो आहे। वालाइल कश्मीर जो गॾियल क़ौमुनि जे ठहिराइण ऐं कश्मीरी अवाम जी ख़्वाहिशुनि मुताबिक़ हल अणचर आहे। पाकिस्तान हमेशह गज़ा ऐं लिबनान में जंगबंदी जो मुतालबो कयो आहे। पाकिस्तान IMF के जनवरी में ज़रई टैक्स लागू करण जी ख़ातिरी कराए छॾी। पाकिस्तान ऐं IMF विच में 5 ॾींहनि जूं ॻाल्हियूं ख़त्म थी वियूं। ज़रियनि मूजिबि IMF वफ़द खे सूबाई सरप्लस बजट ते क़ाइल कयो वियो। जनवरी 2025 में मुल्क में ज़रई टैक्स लागू कयो वेंदो। सिंध खे ज़रई टैक्स जे हवाले सां जल्द कानून साज़ी करण जी हिदायत। सिंध जे 11 ज़िलनि में ज़िमनी मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी खे सरसी हासिल थी वई। गैर हतमी नतीजनि मूजिबि कराची जे 6 ज़िलनि में थियल चूंड में मुख़्तलिफ़ पोलिंग ते PP उम्मीदवारनि खे सरसी, हैदराबाद, सखर, नवाबशाह, लाड़काने समेत ॿियनि ज़िलनि में अक्सर सीटुनि ते पीपल्स पार्टी जा उम्मीदवार सोभारा थी विया। कुझु सीटुनि ते आज़ाद उम्मीदवार बि कामयाब थिया। सॼी सिंध में हिकु भेरो वरी बीबी शहीद जे जियालनि सोभ माणी आहे। ज़िमनी मकानी चूंड में पार्टी जी कामयाबी अवाम जे एतमाद जो इज़हार आहे। अवाम हिकु भेरो ॿीहर नफ़रत जी सियासत खे रद्द करे अवामी ख़िदमत जी चूंड कई। कराचीअ में पीपल्स पार्टी उम्मीदवारनि जी वॾे मार्जिन सां फतह तारीख़ी अॻु भराई आहे। समूरनि कामयाब उम्मीदवारनि खे वाधायूं हुजनि। बिलावल भुट्टो ज़रदारी जी पार्टी अॻुवाणनि सां मुलाक़ात दौरान गुफ़्तगू। पीपल्स पार्टी चेयरमैन खे फरियाल टालपुर, निसार खोड़े, वक़ार मेहदी ऐं नोमान शेख पारां ज़िमनी मकानी चूंडुनि में पीपल्स पार्टी जी कामयाबियुनि बाबति ब्रीफिंग बि ॾिनी। सिंध जे 11 ज़िलनि जी अवाम पीपल्स पार्टी ते पंहिंजो एतमाद बहाल रखियो। अवाम खे हर क़िस्म जूं सहूलियतूं ॾियण लाइ कोशिशूं करियूं पिया ऐं कंदा रहंदासीं। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो ज़िमनी मकानी चूंडुनि में PP जी निमाया कामयाबी ते वाधायूं। संदसि चवणु आहे त पीपल्स पार्टी अवाम जी ख़िदमत ते यकीन रखे थी। अवाम जो भरवसो ई असांजी वॾी कामयाबी आहे। सिंध जे सीनियर वज़ीर शहर जलीना मेमण पारां ज़िमनी मकानी चूंड में कामयाबी माणींदड़ पीपल्स पार्टी जे उम्मीदवारनि खे मुबारकूं। संदसि चवणु आहे त PP उम्मीदवारनि जी कामयाबी सबूत आहे त सिंध जो अवाम PP क़यादत ऐं उनजे वीहनि ते एतमाद करे थो। असांजी कामयाबी रुगो पार्टी जी सोभ न पर जमहूरियत, तरक़ी ऐं पीपल्स पार्टी जे जटादार क़दरुनि जी फतह आहे। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी क़यादत में PP पुठिते पियल माण्हुनि खे मथे आणण लाइ कोशिशूं करे रही आहे। स्मोक सबब लाहौर ऐं मुल्तान में हेल्थ एमरजेंसी लागू। जुमे छंछरी आचर ते मुकम्मल लॉकडाउन ते गौर। पंजाब जी सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त लाहौर ऐं मुल्तान में ईंदड़ जुमे छंछर ऐं आचर ते मुकम्मल लॉकडाउन थी सघे थो। अरबा ताईं ट्रैफिक ऐं एयर क्वालिटी इंडेक्स जी सूरतहाल ॾिसी करे फ़ैसिलो कयो वेंदो। लाहौर स्मोक जे घेरे में आहे। कोहीड़े जी सीज़न में बि स्टार्ट थी वई आहे। हिन वक़्तु स्मोक हिकु नेशनल डिज़ास्टर आहे जेका हेल्थ क्राइसिस में तब्दील थी चुकी आहे। पंजाब जी वज़ीर आला मरियम नवाज़ स्मोक जी रोकथाम लाइ 10 साला पॉलिसी लॉन्च कई आहे। मौजूदा दौर में मौसमियाती तब्दीली हिकु वॾो चैलेंज आहे। गॾियल कोशिशुनि सां ई ईंदड़ नस्लुनि खे महफ़ूज़ बणाए सघिजे थो। पाकिस्तान जो कार्बन ख़ारिज करण में हिसो न हुजण जे बराबरि आहे। 2022 में पाकिस्तान ॿोॾि सबबु मुतासिर थियो। पाकिस्तान खे ॿोॾि जे करे $30 अरब खां वधीक जो नुक़सानु थियो। सुमारे वफ़ाक़ी वज़ीर तारड़ जो बाकू में COP29 कॉन्फ्रेंस दौरान सक़ाफ़ती विरसे ऐं मौसमियाती तब्दीलीअ बाबति आला सतही वज़ारती वेह खे ख़िताब। इस्लामी नज़रियाती काउंसिल VPN जे इस्तेमाल खे गैर शरई करार ॾेई छॾियो। इस्लामी नज़रियाती काउंसिल जे इजलास में VPN बंदि करण जे लाइ बिना देर क़दम खणण जी सिफ़ारिश कई वई हुई।
VPN जो इस्तेमाल पाबंदी मटियल वेबसाइट्स ताईं पहुंचण लाइ कयो वञे थो। इस्लामी नज़रियाती काउंसिल जी चेयरमैन डॉक्टर रागिब नईमी चयो आहे त हुकूमत खे इख्तियार हासिल आहे त बुराई ताईं पहुच जो ख़ात्मो करे। VPN जे ज़रिए ऑनलाइन चोरी बि कई वञे थी। सुप्रीम कोर्ट जी आईनी बेंच आर्मी चीफ जे मुलाज़मती मुद्दे में वाद ऐं ऑडियो लीक्स कमीशन जी जोड़ जक समेत अहम केस ईंदड़ हफ़्ते ॿुधणीअ लाइ मुक़ररु करे छॾिया। जस्टिस अमीनुद्दीन ख़ान जी सरबराही में 7 रुकनी आईनी बेंच आर्मी चीफ जी मुलाज़मती मुद्दे में वाद ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी 20 नवंबर ते कंदी। ऑडियो लीक्स कमीशन जी जोड़ जक ख़िलाफ़ दरख़्वास्त ते ॿुधणी 21 नवंबर ते थींदी। सिंध हाई कोर्ट MD-गेट टेस्ट केस जो तफ़सीली फ़ैसिलो जारी करे छॾियो। अदालत पंहिंजे फ़ैसिले में चयो आहे त सिंध सरकार जी जांच कमेटी ॿुधायो आहे त पेपर टेस्ट खां 13 कलाक 44 मिनट पहिरीं आउट थी वियो हो। मेडिकल दाख़िला जे लाइ प्राइवेट यूनिवर्सिटीज़ खे छूट ॾियणु बुनियादी हक़नि जे ख़िलाफ़ आहे। समूरियुनि यूनिवर्सिटीज़ में बराबरी जे बुनियाद ते मौक़िया फ़राहम करण जे लाइ PMDC क़ानून में तरमीम जे लाइ जाइज़ो वरितो वञे। लंडन में एक शख्स 3-4 भेरा हमलो करण जी धमकी ॾिनी। ज़िंदगी में पहिरियों भेरो कंहिं चाकू सां हमलो करण जी धमकी ॾिनी। ब्रिटिश ट्रांसपोर्ट पुलिस उन शख्स जो पतो लॻाइण में कामयाब थियण जी ख़ातिरी कराई आहे। बचाव वारे वज़ीर ख्वाजा आसिफ जी लंडन में ख़ानगी TV चैनल सां ॻाल्हि ॿोल। संदसि चवण आहे त संदसि गुज़िरियल ॾींहुं हाई कमीशन में पुलिस सां मुलाक़ात थी। संदसि बयानु रिकॉर्ड कयो वियो। FIA जो फातिमा फड़ो क़त्ल केस जल्द हल करण लाइ सिंध हुकूमत सां राब्तो। FIA एंटी ह्यूमन स्मगलिंग घरू खाते जी सेक्रेटरी खे ख़त लिखी छॾियो। घरू सेक्रेटरी FIA जी ख़त ते IG सिंध पुलिस खे ख़त लिखियो। घरू खाते जो चवणु आहे त इंसानी स्मगलिंग खे रोकण लाइ हिन केस खे जल्द उकलायो वञे। FIA खे केस जी ताज़ी सूरत हाल बाबति ईमेल ऐं पोस्ट ज़रिए आगाह कयो वञे। केस जी ताज़ी रिपोर्ट घरू खाते ॾांहुं उमाणी वञे। फातिमा फड़ो क़त्ल केस में असद शाह ऐं संदसि घरवारी खे गिरफ़्तार कयो वियो हो। कराची में मुक़ररु अमरीकी कौंसल जनरल स्कॉट अरबाम पाकिस्तानी सकाफ़त खे दिलि सां पंहिंजो करे वरितो। पंहिंजे वीडियो में अमरीकी कौंसल जनरल सिंध जी सकाफ़त जी वाखाण करण सां गॾोगॾु कराची शहर खे पंहिंजो घर ठाहिण जो बि ज़िक्र कयो। स्कॉट अरबाम ताज़ो ई कराची में मौजूदु मुख़्तलिफ़ रंगनि ऐं डिज़ाइननि जे रिवायती शलवार कमीज़ ऐं कुर्ता पजामा पाए ॾिठा ऐं ख़रीद बि कया। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल भारतीय क्रिकेट बोर्ड खां चैंपियंस ट्रॉफी जे लाइ पाकिस्तान न अचण बाबति लिखत में वज़ाहत घुरी वरिती। ज़रियनि मूजिबि क़ानून मुताबिक़ इंडियन बोर्ड खे पाकिस्तान न वञण जा असराइता सबब ॿुधाइणा पवंदा। ICC खे सबबनि जो जाइज़ो वठी भारत जे हवाले सां तभी फ़ैसिलो बि करणो आहे।